सुबह खां ज़ोहराबाद वारन सां जंग शुरू थींदी ऐं उहा सवे नस्ल खत्म थियण ताईं जारी रहंदी। मां 70 पुरजी सोरठ आया जे राज दयाणी जी सींदे मथा माण्हू हथ रखी फैसला कबूल कंदा आहिनि। मूं त अहिड़ो ख्वाब बि न ॾिठो हो त मुंहिंजी पोतीअ जी पलव में अहिड़ियूं ख़ुशियूं मिलंदियूं। जे मां तोखां कुझु घुरां त ॾेई सघंदो? तव्हां लाइ त मुंहिंजो सिर बि हाज़िर आहे साईं। मां तव्हांखे ज़मीन लिखी थो ॾियां, अचो। मां त ग़रीब आहियां, कुझु दर्जा पढ़ी आहियां, त पोइ इहो मां ॾोहो त कोन्हे कयो। ये बाहि खां शोले जो वजूद ख़त्म नथो थी सघे, ईअं ई असांजी रगुनि मां वॾेरे जी दुश्मनी ख़त्म नथी थी सघे। तुंहिंजे गुरूर अना ऐं तकबर खे मिटाइण अची रहिया आहियूं। ज़ुबैर खान जी ख़ामोश ज़बान तुंहिंजी ग़लती जी वकालत करे रही आहे हकिमज़ादी। मां अहिड़ी बि का वॾी ख़ता नाहे कई जंहिंजे लाइ माफ़ियूं घुरां। जे आईंदा असांजे दर में हे ॾिठा वञनि त रिवायतनि मुताबिक़ हिननि खे सज़ा ॾिनी वञे। फ़िलहाल हिननि खे छॾे ॾियो। सिंध जूं न्याणियूं एतिरियूं लावारिस न आहिनि ऐं ना ई नंढड़कियूं आहिनि। अञा सिंधु ज़िंदा आहे।